अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी दुनिया। शहजाद कोटा में पेश है नज़ीर मंसूमरो की रिपोर्ट। قمبر में आर्ट اڪيڊمي قمبر जो मशहूर राॻी برڪت अली گوپانگ जी ميزباني हेठ थी गुज़री, जंहिंमें शहर जे मुख़्तलिफ़ फन फ़िक्र ऐं कला खेत्र सां लाॻापियल केतिरनि ई दोस्तनि शाइर सिकंदर सनम झंडील, मंज़ूर आरज़ू सूमरो, नई टईअ जो शाइर वहीद अली चांडियो, फोटोग्राफर फिदा हुसैन गोपांग, सोशल एक्टिविस्ट अयाज़ अली मीरजत ऐं ॿियनि केतिरनि ई फनकारनि, अदाकारनि, सुगड़नि, शाइरनि, साज़िंदनि, फोटोग्राफरनि, कैमरामैननि, लेखकनि, समाजी वर्करनि शार्ट नोटिस ते भरपूर नमूने गॾु थी ॿधी ऐं इतिहाद जो सबूत ॾिनो। मीटिंग जी शुरूआत तलावत कलाम पाक सां कई वई। ख़बरुनि जी दुनिया।